ज़िलो जेका से कोरोना वारे खौफ़ का पोइ जेका से अॼु 5 ॾींहं आहे जेका से मुकमल तौर ते लॉकडाउन आहे। इस्लामकोट आहे, मिठी आहे, डीपलो आहे, नगर पार्कर, छाछरो, चेलार जा जेके समूरा शहर आहिनि उहे 5 ॾींहं अॼु जेका से मुकमल तौर बंदि पियल आहिनि। ख़ौफ़ हिरास वारी सूरतार पकड़ियल आहे। उन सां गॾोगॾु अॼु जेका से थर में जेका से वक़्फ़े सां हल्की हल्की जेका बरसाति आहे उनजो बि सिलसिलो जेको शुरू थी वियो आहे। उनजे करे राति खां पोइ बरसाति जो जेको सिलसिलो आहे जीअं शुरू थियो आहे उहो अञा ताईं जारी आहे। उनजे करे मौसम ख़ुशगवार थी वई आहे ऐं समूरे ज़िले में हिन वक़्तु जेका से अक्सर ग़रीब जेके तबिको आहे उहो 5 ॾींहंनि खां जेका बेरोज़गारी वारी जेका सूरत आहे उनखे मुंहुं ॾेई रहियो आहे। पर सिंध हुकूमत तरफ़ां अञा ताईं ऐलान कयल जेका से इमदादी सरगर्मियूं आहिनि उहे शुरू न आहिनि कयूं वियूं। उनजे करे जेका से सूरत जेका से ग़रीब तबिके जे लाइ ताईं ख़राबु थींदी नज़र अचे पई। शहर जिते बंदि आहिनि उते उन्हनि शहरनि सां गॾोगॾु जेका से आम मार्केटूं वीरान आहिनि, बाज़ारूं वीरान पियल आहिनि। उन्हनि जे करे जेके ॿाहिराड़ी वारे शहरनि खां जेके से ॻोठनि खां जेका से माण्हू अचनि पिया उन्हनि जी जेका अच वञ जो जेको सिलसिलो उहो बि जारी आहे। इस्लामकोट जी जेका असां सूरत ॾिठी आहे उते जेका से ॿेल जेका सवारी आहे उन जे हुकम खे जेका से पुलिस थुॾे छॾियो आहे। उते डबल सवारी जेका से हिन वक़्तु जेका से जेके मोटरसाइकिल ते नौजवान आहिनि उहे असांखे नज़र अचनि। उन्हनि सां गॾोगॾु ट्रैफ़िक जी जेका रवानगी आहे उहो अॼु खां जेका से वधीक तेज़ थी वई आहे। माण्हुनि जी जेका अच वञ जो सिलसिलो जेको शहरनि में आहे उहो हिन वक़्तु ताईं जारी आहे। उनजे करे पुलिस उन ते को अमल को ख़ासि नाहे कराए सघी। बाक़ी जेकॾहिं मिठी जी सूरत ॾिसूं था त मिठी मुकमल तौर लॉकडाउन आहे, डीपलो आहे, छाछरो आहे, चेलार आहे, नगर पालिका जेके समूरा शहर आहिनि उहे वीरान बणियल आहिनि। पर जेके चूंडियल नुमाइंदा तक जा आहिनि उहे किथे आवाम खे नज़र न पिया अचनि। सिर्फ़ु अरबाब लुत्फ़ुल्लाह जेका से माण्हुनि जी मुख़्तलिफ़ जेका से मदद करण में मशरूफ़ आहे। उनजी रज़ाकारना जेका टीम आहे उहा इस्लामकोट, मिठी आहे, छाछरो, डीपलो, नगर पालिका जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि में जेका से अरबाब लुत्फ़ुल्लाह 5000 माण्हुनि में जेका से सामान विरासत करण वारो जेको ऐलान कयो आहे उन ते असांखे जेको अमल थींदे नज़र अचे पियो। उनजी रज़ाकारना जेका टीम आहे उहो सामान विराईंदे नज़र अचे पई। उन खां सवाइ इस्लामकोट आहे, मिठी आहे, उनजा जेके वापारी आहिनि थोरे जेका से मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि उहे बि ग़रीब माण्हुनि जी मदद करण जे लाइ अॻिते निकिरी आयूं आहिनि। उहे जेका सीधे सामान जो जेको आहे उहा विरासत कयो पियो वञे। पर सूरत जेका संगीन उनजे करे आहे त थर पार्कर में जेका से 90% जेको से तबिको आहे उहो इंतिहाई ग़रीब आहे। 5 ॾींहंनि खां पोइ उहे घरनि ताईं महदूद हुजण जे करे उन्हनि जे घरनि जा जेके चुल्ह आहिनि उहे विसामी विया आहिनि। उहे फाका कशी वारी जेका सूरत आहे उनखे मुंहुं पिया ॾियनि। ॿाराड़ी वारा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जी जेका सूरत इंतिहाई ख़राबु आहे। छो त उते जेका से ख़ासि ग़रीब तबिको जेको से थर वारी जेका से परे परे वारनि ॻोठनि में जेका से उते मौजूदु आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त जेका कयल ऐलान आहे उन ते अमल करे फ़ौरन जेका से माण्हुनि में इमदाद वारी जेका कणक आहे या इमदादी जेका सामान आहे उहे उन्हनि ताईं पहुचायो वञे त जेके ग़रीब माण्हू आहिनि हिन ॾुखी जेका सूरत आहे उनखे मुंहुं ॾेई सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।